अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। हुअण हॾहिं छॾ त ओॾी थी अजीब खे मार आहे त शयम व अला रए तल्लाह फी नेई अझा उॾाई अॾ त होत तोखां हॾ पिरीं पराहूं न थिए पंहिंजे वजूद खे विञाए ईअं सम्झ त तूं आहीं ई कोन। मार आहे त शयूं व अला राए त जो मतिलबु थियो असां का बि शइ अलाह खां अलॻि कोन ॾिठी। हर शइ जो वजूद उन में ई आहे। सभु हिकु ई आहे ऐं हिकु सभु ई आहे। जेकॾहिं तूं उन हद ताईं पहुची सघीं त पोइ तुंहिंजो होत हिकु लहज़ो बि परे न हूंदो। ॿई अवां हिकु थी वेंदा।